हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? पर कराची में ख़बर पई आहे त अॼु राति खां वठी बारिश जो सिलसिलो स्टार्ट थी वेंदो ऐं मौसम त अॼु ठहियल ई आहे। सुबुह खां वठी झुड़ आहे, तमामु सुठो वेदर आहे, सर्दी बि आहे, पर अल्लाह साईं खां इहा दुआ ज़रूरु कजो त ख़ैर ख़ैरियत जी बारिश थिए, जिथे बि थिए रहमत वारी बारिश थिए। ऐं सॼी सिंध में ॿुधूं था, हर जाइ ते बारिश ॿुधूं था, छो त इहो जेको तूफ़ानी बारिशुनि जो जेको सिलसिलो स्टार्ट थियो आहे त उन जूं कुझु वीडियोज़ मां कल्ह ॾिठियूं हुयूं त काफ़ी परेशानी बि थिए पई, टेंशन बि थिए पई, ऐं पर अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त सभु कुझु ख़ैरु थी वञे, हिते जेका बि बारिश थिए ख़ैर ख़ैरियत जी थिए ऐं रहमत वारी बारिश थिए। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां, अॼु जेके असां सां गॾु हिते गेस्ट मौजूदु आहिनि, मां इन क़ाबिल न आहियां जो मां उन्हनि जे लाइ कुझु चई सघां। शायदि मां उन टाइम इलाही नंढी बि हुयमि ऐं उन टाइम मां जेको आहे पंहिंजो करियर स्टार्ट कयो हुयो, ऐं उन टाइम जेको आहे उन्हनि जा ॿ गाना मां अक्सर ॿुधंदी हुयसि, पर सिर्फ़ु मां न, पर सॼी सिंध उन्हनि गाननि ते झूमंदी हुई। सिर्फ़ु सिंध ई न, हर दुनिया में जिथे जिथे बि सिंधी रहे थो उहो उन्हनि गाननि ते झूमंदो हुयो, उन्हनि जा ग़ज़ल इंजॉय कंदा हुआ। उन्हनि जा ॿ गाना अॼु बि असांजे ज़हननि ते तमामु घणा तारी आहिनि। हू उस्ताद ग़ुलाम अली जा जेके आहिनि स्टूडेंट रही चुका आहिनि, ऐं उन खां अलावा जेको आहे हुननि जो पंहिंजो आवाज़ु माशाअल्लाह तमामु बहितरीनु आहे। ऐं उन जा हू ॿ गाना हुया जेके अॼु बि मूंखे यादि आहिनि। जेकॾहिं मां अॼु यादि कयां थी त मूंखे उहो ई टाइम यादि थो अचे, KTN जी स्टार्ट जंहिं महिल थी हुई त उहे गाना ॾाढा मशहूरु थिया हुया। शाम जो ही पहर ऐं तूं मुंहिंजो सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां। त बिल्कुलु तव्हां सम्झी विया हूंदा असां सां गॾु अॼु हिते केरु मौजूदु आहे। बरकत अली भाउ असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हां असांखे जल्दी सां कॉल्स कयो। तव्हां फरमाइश करणु चाहियो था त तव्हां फरमाइश बि करे सघो था उन्हनि सां, ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहियो था त तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए बि सघो था, त उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? बाबा शुक्र अल्लाह जो। तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा। मां ॾाढी अॼु एक्साइटेड आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे अॼु हिते ॾिसी करे। मतिलबु सम्झो त मां आबिद खे थैंक यू चवणु चाहींदसि इन शइ जे लाइ, छो त आबिद जे ज़रिए ई तव्हां हिते आया आहियो। हा, आबिद मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, असां गॾु रहंदा आहियूं सखर में बि। ऐं उन खां अलावा मूंखे बि काफ़ी टाइम थियो जी 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 KTN ते ऐं कशिश ते मुलाक़ात कोन थी आहे ॿुधण वारनि सां या प्यार वारनि सां। सो इहा अव्हां जी महिरबानी जो अव्हां बि पंहिंजो प्रोग्राम में यादि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि इन बहाने मुलाक़ात थिए थी। आहे ही दुनिया आहे ही मोहबत जी, जेतिरी हिनखे ख़ूबसूरती सां हिनखे ॾिसंदो, ख़ूबसूरत प्यार विरहाईंदव, ओतिरो अव्हांखे मोट में प्यार मिलंदो। बिल्कुलु सही। ऐं पहिरीं ॻाल्हि त इहा त मुंहिंजी ऐं मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे जेको आहे नए साल जी इलाही इलाही मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारक। अल्लाह साईं अव्हांखे बि ख़ुशि रखे, सॼी टीम खे ऐं सॼी सिंध खे, बल्कि सॼे सिंधियुनि खे जिते बि आहिनि, ऐं सॼे इंसानियत खे ख़ुशि रखे रब साईं। आमीन आमीन आमीन। ऐं असां त हमेशह इहो ई दर्स ॾिनो आहे, दर्स वरितो आहे वॾड़नि खां, त बाबा कोशिशि करे दुआ वठो ऐं दुआ ॾियो। सही। ऐं मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां त हाणे मां जंहिं महिल अचां पियो त दरवाज़े ॼारी वारो दरवाज़ो लॻल हूंदो आहे इहो लोह जो, उन में ॿिलड़ो ईअं बीठो मूंखां कुझु घुरे पियो, जीअं पंहिंजी ॿोलीअ में। मूं चयो बाबा हेॾा माण्हू ॿिए कंहिंखे नथो चए, पर पोइ वरी नंढड़े खे चयुमि भाणे जो, मां चयो पुटु वञु पैसा मां चयो फस्ट क्लास गोश्त वठी आहे, जेको मिले हिनखे पहिरियों ॾेई करे पोइ हलूं। सो जीअं आंदुमि त हुनखे ॾिनोमि, ॾेई करे जंहिं महिल निकितासीं ॿार में ख़ुशी पई थिए ॾाढी, त उहो पंहिंजे खाइनि पिया, मज़ो पिया वठनि। आहे इंसानियत में तव्हां मूंखे कंहिं फ़ुकरा चयो, मलंग फ़क़ीर, बाबा अलाह खे मथे छो था ॻोल्हियो, हेठि ॾिसो न बाबा, तव्हां हर जाइ ते मिलंदो तव्हांखे, छड़ो तव्हां में उहा ॻोल्हण वारो तरीक़ो हुजे। सो बहरहाल ॾाढी ख़ुशी थी। मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां पंहिंजी जेको आहे ख़ुशी कीअं ज़ाहिर कयां अॼु। लख कुर्ब अव्हांजा, लख कुर्ब KTN वारनि जा ऐं थोरा हितां, छो जो हीअ असांजा पंहिंजा चैनल आहिनि, पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण वारा आहिनि, हिंद ऐं सिंध में वॾे शौक़ सां ॾिठो। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां एतिरे अरसे खां किथे हुया? तव्हांखे असां जेको आहे ॾाढो मिस कयो, स्पेशली KTN जी स्क्रीन तव्हांखे ॾाढो मिस कयो। बाबा उहो इन में मां इहो चवंदुसि त इन में
न तव्हांजो को कसूर आहे न मुंहिंजो, इहो नसीब जो रंग आहे। जॾहिं दाणो पाणी आहे, चांहि पीअणी आहे, पाणी त अची हाज़ुरु थियणो आहे। सो बहरहाल फंक्शन में घणो बिज़ी हूंदो आहियां, प्रोग्राम मिलंदा आहिनि ऐं रोज़ी बि इहा ई आहे असांजी, ॿियो असांजो को ज़रिए माश कोन्हे इन खां अलावा। पोइ वरी विच में हालात ॾिसो था, हीउ जेको सिस्टम थी वियो कोरोना वारो, इन में हिकिड़ो असांखे ॾाढो इहो सुठो थियो जंहिंजो अव्हांखे ज़िक्र कयो, मुंहिंजी भेण मूंसां साथ ॾींदी, सभु ॾींदा आहिनि घर वारा, पर भेण घणी, मुंहिंजी भेण उन जेका वफ़ात करे वई। पोइ छा कयूं बाबा, हिकिड़ी ॻूणी मां अटे विझी वठी रखियमि घर में, मूंखे चई अदा हे राति जो मां हिकिड़ी ॿी बि पाण त छोकिरी कई आहे, त हुन में मानी पचाईंदासीं 15-20, पोइ ॿ मानियूं विझी शॉपर में, ॿोड़ बि हिन में विझी करे, पोइ राति जो 1 बजे निकिरी पवंदासीं गाॾीअ में। पोइ बैराज बंदर वारो पासो वठूं, कंहिं महिल मिलिट्री रोड, कंहिं महिल कहिड़ो, पोइ जिते जिते ॾिसूं वेठा आहिनि कुतड़ा इहे ॿिला, पोइ उनखे ॾींदा वञूं, पर अजीब उहो ख़ुशि थियनि, छो जो होटलिंग बि बंदि, शादियुनि हॉल बि बंदि, हर शइ सन्नाटो लॻो पियो हूंदो। तो रात जो असां निकिरी पवंदा हुआसीं। शोबे भाई भी अची चुका है, शोबे भाई के भी सलाम करना चाहिए। अस्सलाम वालेकुम शोबे भाई। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे हैं आप, तबीयत कैसी है? मां बिल्कुल ठीक आया, ता बुधायो? मां भी बिल्कुल ठीक है। अरे वाह वाह वाह, अॼु त सिंधी में ॻाल्हायो आहे, पोइ सिंधी ॻाल्हाईंदा कयो रोज़? हाँ सीख जाऊंगा इस तरह। सीख न चओ, सिखी वेंदसि। सिखी वेंदसि, सिखी वेंदसि, हाँ इंशाल्लाह सिखी वेंदसि। कैसा लग रहा है वेदर? आप तो आई, मजा आ रहा है। अरे बहुत माशाल्लाह अच्छा वेदर है, लेकिन आज रात से जो बारिश है ना, तो उससे भी थोड़ा सा दिल घबरा रहा है कि अल्लाह खैर वाली बारिश करे बस, इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। और आज जो हमारे गेस्ट हैं असातिज़ा हैं, म्यूज़िक में ये कह सकता हूँ कि उस्ताद हैं, और इनके जो कलाम हैं वो मतलब इस कदर इनके सॉन्ग्स कलाम जो मशहूर हैं कि जिनको गा के हम और जिनको बजा के हम सीखते हैं म्यूज़िक। आपने काम किया है बरकत भाई के साथ? नहीं बिल्कुल नहीं किया, क्योंकि मैंने पहले कहा ये सीनियर है, मेरे उस्ताद हैं, लेकिन हम इनको सुनते ज़रूर हैं। सही सही सही। और इनके गाए हुए जितने भी गीत हैं वो तकरीबन मुझे तू मुझो सनम ये तो मुरादमंद आहे, सुठे के उस्ताद जो शागिर्द आहे तॾहिं तस्लीम थो करे। अॼुकल्ह जेके फनकार आहिनि न, उहे असांजो कलाम बि ॻाइनि था पिया, सही था चओ, मञनि बि नथा, ऐं अॻियां मुंहिंजे ॻायूं था वञनि। सही था चओ। तव्हांखे तव्हां सां ईअं थियो हूंदो ज़ाहिर आहे काफ़ी दफ़ा त खोड़ जेके आहिनि आर्टिस्ट जीअं हाणे गाना ॻाइनि था ऐं पोइ चवनि त हीअ असांजो ॻायल आहे या छा, हाणे ख़बर त आहे त ॾाढो ॾाढो हिननि खे अलाह हिदायत ॾे, पर म्यूज़िक सां बि वॾी दुश्मनी था कनि ऐं शाइरीअ सां बि वॾी जाती आहे, छो जो हीउ कमु सचो माना सच माना अलाह, सही सचाई में अलाह साईं जो साथ हूंदो आहे। सही। पर उथण सां ई तव्हां कूड़ हणणु शुरू कंदव, ॻाल्हाईंदव त उन में कंहिं शइ में बि कामयाबी कोन थींदी। सच त सच आहे न, कॾहिं ज़ाहिर थी पवंदो आहे। बिल्कुलु सच। जीअं मुंहिंजो शाम जो ई पर कूड़ ॻाल्हाए करे हुते उर्दूअ में कॉपी करे आयो, पोइ हुते हुनजी लाहौर में बि बेइज़ती कयूं, हर जाइ ते जेके फनकार आहिनि उहे बि हुनखे बेइज़तो पिया सम्झनि, ऐं जेके उस्ताद आहिनि फनकार आहिनि शाइर आहिनि, सभिनी खे ख़बर आहे त हीअ कंहिंजी शाइरी आहे। मीर काज़िम टालपुर सिंधी शाइर आहे, असांजे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में हिनजी रिकॉर्डिंग थी, बाद में KTN ते खणी आयासीं, वीडियो हिन जो ठाहियोसीं, पर असल सिंधी ॻायल आहे मुंहिंजो ही, ऐं रेडियो ख़ैरपुर जी रिकॉर्डिंग आहे। पर हिनखे तस्लीम करण सां अलाह राज़ी थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे, छो जो मां बि कंहिंजा कलाम ॻाईंदो आहियां। सही ॻाल्हि आहे। ॿुधाईंदो आहे फलाणे जो ॻायल आहे, पर आउं फ़रमाइश कई त मां पंहिंजे अंदाज़ सां। ठीकु आहे, कंहिंजो कलाम ॻाइण का मतिलबु ग़लति ॻाल्हि न आहे, तव्हां जेकॾहिं ॻायो था त घटि में घटि जंहिंजो असुलु ॻायल आहे तव्हां हुनखे एप्रिशिएट त कयो न, तव्हां मञियो त सही न त फलाणे सिंगर जो ॻायल आहे या कंहिंजी शाइरी आहे, तव्हां एक्सेप्ट कयो, ऐं तव्हां चओ त भई त हीअ जेकॾहिं आर्टिस्ट हींअर अगरि स्क्रीन त आउट आहे त मां हुनखे ट्रिब्यूट थो ॾियां, या कंहिं अहिड़े तरीक़े सां तव्हां हुनखे जेको आहे एप्रिशिएट कंदा कयो। मूंखे ॾाढो हिन कादिर बख़्श मिठूअ जी ॻाल्हि वणी, मूंसां मिलणु आयो, चई बाबा ॾाढो ॾुखारो थी पियो ॿुधाए मूंखे, चई बाबा असां अहिड़े इलाइक़े हिन में रहूं था पिया जिते जेके असुलु फनकार आहिनि उहे वीचारा बुखूं बि मरनि था, बीमार बि आहिनि, परेशान बि आहिनि, ऐं उन्हनि जा कलाम ॻाए एवॉर्ड बि वठनि था जेके नवां फनकार, ऐं उनजो नालो बि नथा खणनि, ऐं महफ़िलुनि में बि ॻाइनि था, ऐं ॾाढो बेहयाई सां बीठा आहिनि स्टेज ते चढ़िया। सो इहो ॾाढी नाअहली आहे उन्हनि जी। सो अॼुकल्ह असां इन मुल्क में रहूं था, मूं चयो ईअं थियणु न खपे, हिन में जेतिरो थी सघे त अव्हां कंहिंजो नालो वठंदव ऐं हुनजी महिनत थियल आहे त अव्हांखे दुआ मिलंदी, उन में सही ॻाल्हि आहे, तव्हांजी रोज़ी में बरकत पवंदी, भाई जो ईअं न कंदव त सदाईं पिटियल रहंदव, माना कंहिं जाइ ते इज़त कोन मिलंदी। असल त असल आहे न। बिल्कुलु। हींअर तव्हां छा था ॿुधायो असांखे? हींअर सभ खां पहिरियां वारी ख़िदमत में मां सिंध जी हीर पेश थो कयां, जेको असांजो
त सिंध जो तमामु बहितरीनु ऐं वॾो इंसानु हुयो, पर बल्कि आहे शाइर ज़िंदा हूंदो आहे साईं ताजल बेवस जी। सो उहे मां हिकिड़ी ॿी अंदाज़ में हीर ॻाई हुअमि, हाणे अॼु वरी अव्हांखे नए अंदाज़ में हीर थो पेश कयां, सुर राणे मां। अच्छा, राणो पंहिंजो सिंधी राग आहे, जी जी, उन मां पेश थो कयां अव्हांजे लाइ। आहे पार्टीशन जे दौर खां वठी अॼु ताईं जेको बि गुज़रियो आहे उहो सिंध जो सॼो साईं समाए छॾियो आहे हिन में। सही, सो पेश थो कयां अव्हां जी जी, शाबाश। ला 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 वो ओ ला ला कल सिंध दरिया जी छोलीअ ते हिकु गुल वे गुल खां धार थियो, कल सिंध दरिया जी छोलीअ ते हिकु गुल वे गुल खां धार थियो, जॾहिं लेटिया पेटिया लहरनि ते हिकु सुहिणी ॿियो मेहार थियो। ही जेके असांजे सिंध जा वॾा शहर आहिनि उन जे लाइ ही लाइन आहे। केॾे पंहिंजे में परॾेही के परॾेही थी ॾेही विया, केॾे पंहिंजे में परॾेही के परॾेही थी ॾेही विया, के कांगन जे आखेरनि ते वासीगन वांगे वेही विया। जिन हथ में मशल बारी हुई, जो मार्ग महरी मोड़े थो, वो रे मद धनी द मरे गरे ने गरे सा, जंहिं हथ में मशल बारी हुई, जो मार्ग महरी मोड़े थो, असां निंड में रात शहीद ॾिठो, जो सिंध जो नक्शो जोड़े थो। जिन मां सां
नमक हरामी कई जिन माउ सां नमक हरामी कई ओ से धारिया ऐं दजाल थिया जिन जिन माउ सां नमक हरामी कई से धारिया ऐं दजाल थिया जिन माउ जी थन जो मान रखियो जिन माउ जी थन जो मान रखियो बशीर खान ऐं मुर्तज़ा मीर थिया जॾहिं कुन फयकूनी साज़ खणी ही मांडे मंडप खेड़िया जॾहिं कुन फयकूनी साज़ खणी ओ ही मांडे मंडप खेड़िया असां सिंधु धरतीअ खे सजदो करे असां सिंधु धरतीअ खे सजदो करे अची खेत प्रीत जा खेड़िया ताजुल व्यवसायी जो नाले वारो मिसरा आहे ओ जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में ओ सिंधीअ जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में को गल लाए ॻाल्हाए थो जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में को गल लाए ॻाल्हाए थो ॼण मखण मिलाए माखीअ में अची बेवस सां गॾु खाए थो ओ मुंहिंजा राणा अल्लाह जी लतीफ़ माशाल्लाह माशाल्लाह नए अंदाज़ में अवां खे हीर पेश कयमि ॾाढी ख़ूबसूरत ऐं अवां जे लाइ हिकु नई शइ वाह वाह ॿुधण वारे जे लाइ बि बिल्कुलु मां त फर्स्ट टाइम ही ॿुधी आहे ऐं मां त ॾाढी इंस्पायर थियसि वाकई में माशाल्लाह त ही तव्हां उन वक़्त खां ई ॻाईंदा पिया अचो बाबा ही ताजुल बेग साहब पाण जॾहिं हालायात हुया मूंखे लिखी ॾिनियूं हुयूं पोइ ॾाढी ॿुधंदा ऐं महफ़िलुनि में ऐं हिंदुस्तान जॾहिं जेतिरा टूर मुंहिंजा थिया घुराईंदा हुते ही मां शुरू कंदो हुउसि उहो दीवान सिंधी रोअण शुरू कंदा पोइ सॼनि शहरनि में ॻाए आयो हुउसि पोइ उते मशहूरु अथव हिंद ऐं सिंध में हीर बि मां पेश जेका कयमि न हिंद ऐं सिंध जे लाइ ॻायमि जीअं उते बि जेका असांजा पंहिंजा प्यारा वेठा आहिनि ॿुधनि पिया जीअं असांजो बुज़ुर्ग आहे साईं ॾाढो मूंसां प्यारु कंदो आहे साईं सुरेश केसवाणी साहिबु चाचो हीरो ठक्कर इहे मूंसां प्यारु कंदा आहिनि ॾाढो साईं ठाकुर चावला हिन दुनिया में न आहिनि अञा मूंखे घुराईंदा रहंदा सीता सिंधु भवन में सो हीर मशहूरु आहे पंहिंजे सिंधी भाउरनि में तव्हांजा टूर काफ़ी थिया इंडिया में हा 2005 खां वठी 12 ताईं कंटिन्यू वेंदो रहंदो 7 साल तक़रीबन त कीअं तव्हांजो उहे सफ़र रहिया ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॾाढी सुहिणी यादियूं ऐं ॾाढो सिंध खे यादि कंदा आहिनि
मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़े ॿिए दफ़े टूर जो थिए पियो त मां चयुमि साईं तव्हांजे लाइ वड़ा छा वठी अचां मां हेॾो चई साईं असां लाइ हाणे हुननि खे जूअर जो अटो चवणु न पियो अचे अच्छा साईं ॻाढ़ो अटो खणी अचिजो ॻाढ़ो अटो बि चवंदा आहिनि हा मूं चयो हाणे मां सम्झी वियुसि त ॻाढ़ो अटो कहिड़ो हूंदो आहे जूअर जो हा ॾाढो प्यार वारा माण्हू सही इंडिया खां अलावा किथे किथे तव्हांजा टूर्स थिया पहिरियां मूंखे पहिरियों फर्स्ट मुंहिंजो टूर उस्ताद ग़ुलाम अली साहब पाण सां गॾु वठी विया हुया 1989 में 89 में बैंकॉक हांगकांग श्रीलंका ये टूर हुया गॾु कयासीं पोइ हुते अनाउंसमेंट कंदा हुआ मुंहिंजो उस्ताद ग़ुलाम अली साहब कि ये मेरे शागिर्द तो हैं ही थी लेकिन मेरे बेटे हैं अरे माशाल्लाह पोइ मूंखे 2 गज़लूं बि हुते ॻाराइनि जीअं इंट्रोड्यूस थियो माण्हू जी 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 पोइ हुते ॻाराइनि बि सही पोइ मूंखे चवंदो बेटे हम वहाँ आपको ले जाते हैं जहाँ हमें तसला होती है कि ये हमारा नाम रोशन होगा और अच्छा का गाना होगा तो फिर ठीक है नहीं तो ज़रूरत नहीं होती सही हिते कॉल वठंदासीं असांखे कॉल बि आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अदी अंबर ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो अल्लाह जो शुक्र आहे तव्हांजो प्रोग्राम रंगन भरी दुनिया में जाम माशाल्लाह जाम सुठी वेले रंगन भरी दुनिया आहे वाकई सही था चओ रंग ई त बदलाए थी हेलो जी जी हेलो जी 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 अंबर प्रोग्राम माशाल्लाह जाम सुठो आहे जाम वणंदो आहे मूंखे थैंक यू अदी थैंक यू बरकत साहब सां बि ॻाल्हाइणो आहे जी जी ॻाल्हायो बिस्मिल्लाह हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा सर कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बाबा शुक्र आहे अल्लाह जो महिरबानी सर जाम सुठो लॻो ॻाल्हाए तव्हां सां माशाल्लाह प्रोग्राम रंगन भरी शाम जाम सुठो आहे तव्हां सां माशाल्लाह जाम ॻाल्हाए सुठो लॻो वरी महिरबानी बस बाबा रंग मुंहिंजी कॉल लॻी आहे कॾहिं मुंहिंजी कॉल लॻंदी कोन्हे प्रोग्राम में काफ़ी दफ़ा मूं ट्राई कयो मगर मुंहिंजी कॉल कोन लॻंदी आहे फर्स्ट टाइम मुंहिंजी कॉल लॻी आहे इहा बि सुठी ॻाल्हि आहे अंबर आहियां एलपीसी पुलिस लेडी पुलिस कांस्टेबल माशाल्लाह ॾाढो सुठो इदारो आहे तव्हांजो दिन खां पीएस हींअर पोस्टिंग मुंहिंजी पीएस तलाह ते आहे अच्छा माशाल्लाह पोइ कीअं तव्हांखे तव्हांजी ड्यूटी लॻंदी आहे आदि माशाल्लाह सुठी ज़बरदस्त तव्हां स्ट्रिक्ट आहियो या न जी तव्हां सख़्त आहियो या न न बिल्कुलु छो न एतिरी कोन हूंदी आहियां मगर जेको ड्यूटी असांजी हूंदी आहे एमरजेंसी में को लेडीज़ मैटर ईंदो आहे त असांखे पीएस ते घुराईंदा आहिनि वरना असीं गहरी हूंदा आहियूं अच्छा सही रेगुलर कोन हूंदी आहे असांजी ड्यूटी नॉर्मल हूंदी आहे छो जो हिते डिस्ट्रिक्ट में एतिरा मैटर हूंदा ई कोन्हे लेडीज़ जा घटि हूंदा आहिनि सही हलो ज़बरदस्त ऐं मां चाहींदसि त तव्हां असांखे जॾहिं बि तव्हां वटि टाइम हुजे त तव्हां असांखे ज़रूरु कॉल कंदा रहिजो इंशाल्लाह ज़रूरु थैंक यू अदी थैंक यू पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अदब तव्हांजा माशाल्लाह जेके उस्ताद हुया उन्हनि जे हवाले सां असांखे थोरो ॿुधायो ग़ुलाम अली उस्ताद जे बारे में उस्ताद ग़ुलाम अली साहब तमामु हिकिड़ो बा नफ़ीस इंसान ऐं तमामु वॾी नज़र वारा ऐं असल में छा आहे बाबा हीउ हाकिम साईं जो मेलो लॻंदो हाकिम शाह पट सरकार उते ईंदा अक़ीदतनि हाज़िरी भरणु उस्ताद सलामत अली ख़ान उस्ताद ग़ुलाम अली साहब ॿिया वॾा गायक उते पोइ मुंहिंजो बाबा साईं मशहूरु सिंध जो गायक हुयो उस्ताद रसूल बख़्श तव्हांजा बुज़ुर्ग हुनखे सुञाणींदा पोइ बाबा जो उस्ताद ग़ुलाम अली साहब सां दोस्ती हुई जॾहिं ईंदा त बाबा वटि अची रहंदा हुआ पोइ वरी बाद में मेले में उते वञनि पोइ मां उस्ताद ग़ुलाम अली साहब बचपन में जो गायकी ॿुधमि न मुंहिंजो बाबा खे बाबा मूंखे हीअ अंदाज़ पसंदि हुओ छो जो सिंध में गज़ल तमामु घटि गाईंदा आहिनि मां गज़ल तॾहिं स्टार्ट कयो मां PTV ते जॾहिं कचहरी हलंदी न सालिम शाह जी उते हलो गुलो हूंदो 20 साल वारा ऐं पटकनि सां माण्हू पंहिंजे ठेठि सिंधी माहौल उते बि मैंने उहा गज़ल गाया उन तंहिं टाइम खां स्टार्ट कयुमि त बाबा सिंध में गज़ल ॿुधनि घटि था इहा गज़ल सिंधी गज़ल स्टार्ट कयुमि पोइ उस्ताद ग़ुलाम अली साहब खे मिलाई चई बाबा बचिड़ो आहे तव्हांखे ॿुधे थो भई हिनखे तव्हां चई मैं पहले इनको सुनूंगा पोइ काफ़ी मूंखे अधु कलाक चई जो आपको आराए सुनाए मुझे हारमोनियम पे बजाए बाजो वो चई अच्छा बेटे ठीक है जब मुझे टाइम मिला ना फिर मैं आपको शागिर्द करूँगा अच्छा पोइ बाद में पोइ शागिर्दी असांजी इतफ़ाक़ सां हिकिड़ी महफ़िल ते कोट सुल्तान में मैडम तरन्नुम मुमताज़ बि हुई हुते फ़नकारा लाहौर जी उस्ताद ग़ुलाम अली साहब खे घुरायूं मूंखे हुन तबले वारे फ़ोन कयो मुज़फ़र भाई हम आ रहे हैं उधर शिकारपुर की तरफ तो ख़ान साहब आ रहे हैं पोइ उते मां मिलियो मान चलो वापसी में हम सखर चलते हैं उते अची रहिया पोइ इतफ़ाक़ सां शागिर्दी मुंहिंजी सखर में थी घर में लाहौर न वञी सघियुमि पोइ उते बाद में शागिर्दी पोइ मां रहंदो हुउसि वञी
कंहिं महिल 2 महीना रहां, कंहिं महिल 3 महीना रहां, वरी मोटी अचां, वरी ईअं सफ़र हलंदो रहंदो। तव्हांखे त मतिलबु इहो एज़ाज़ मिलियो आहे त तव्हां उन्हनि जा पहिरियां स्टूडेंट, पहिरियों सिंध में पहिरियों शागिर्द, जो, बिल्कुलु। ऐं तमामु इन में जफ़ाकशी तकलीफ़ बि आहे सिखण में। जेको माण्हू सिखे थो सही नमूने सां प्रॉपर राग, उन में ॾाढी तकलीफ़ आहे, पर इहो शुक्र अलाह जो त उन में अदब अदाब ऐं असांखे उन शनात हूंदी आहे त हीउ उस्ताद बुज़ुर्ग आहे, कम वारो माण्हू आहे, त उनजो महफ़िल में बि एतिराम कंदासीं, पर पुठ बि एतिराम कंदासीं। बिल्कुलु। अदा हिते ब्रेक वठी वठूं, पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। ॿीहर तव्हांखे भले कार था कयूं शो में, ऐं असां सां गॾु कॉल बि आहे, गुलरेज़ भाउ आहिनि असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, बिल्कुलु ठीकु ठाक, मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। भाउ तव्हांजी आवाज़ इलाही घटि पई अचे। अच्छा, हाणे सही पई अचे थी? जी 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 हा दी, अदा बरकत अली वेठा आहिनि, सिंगर सां ॻाल्हाईंदासीं। जी जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदा। जी जी बाबा, वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो अदा? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे भाउ? दुआ दुआ शानी, शुक्र आहे बाबा, शुक्र अल्लाह। अल्लाह से तव्हांखे सलामत रखंदो। माशाअल्लाह तव्हांजा बेहतरीन गाना हूंदा आहिनि, मां त नंढे खां वठी तव्हांजा गाना माशाअल्लाह सां ॿुधंदो पियो अचां। जी बाबा। ऐं तमामु बहितरीन आवाज़ आहे तव्हांजो, अल्लाह से तव्हांखे वधाईंदो, अल्लाह से करो तव्हां अञा बि अॻिते तरक़ी कंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। कोई बि तव्हां पंहिंजी पसंदि जो गानो गुनगुनाइजो, असांखे डेडिकेट कजो भाउ। बस थी वियो साईं, बिल्कुलु ईअं ई थियो, सभिनी जी पसंदि जो थो ॿुधायां। मां बि गानो ॿुधायां। जी जी ॿुधायो। हो मूंखे सच चवंदा यार मुंहिंजा, तूं मूंसां वफ़ा न कंदे, तूं मूंसां वफ़ा न कंदे, तूं मूंसां वफ़ा न कंदे, ॾेई दर्द हलियो वीदे, हो मूंखे सच चवंदा यार मुंहिंजा, तूं मूंसां वफ़ा न कंदे। वाह वाह वाह, ज़बरदस्त भाउ, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अदा तव्हांजी 2018 में बाईपास थी? जी जी जी। ऐं हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? तबियत फर्स्ट क्लास आहे, शुक्र अल्लाह जो, पर इन में इलाज में मसइलो इहो थियो बाबा, त कल्चर वारनि खे मां सकावत खाते वारनि खे दरख़्वास्त ॿुधायोमांनि बाबा तबियत सही न आहे, सुञाणनि कोन पिया त केरु आहे। वरी 2-3 दफ़ा मूंखे हिकिड़े चयो यार तूं सेक्रेटरी साहिब सां मिलो वञी तव्हां, त बाबा अंदरि मूंखे मोकिलियऊं, को उकेली को एॾो बदिली थी आयो। सो मां अंदरि वञी बीठो आहियां त पंहिंजो कमु करे पियो, मूंखे ध्यानु ई मूं ॾिनो। कावड़ में ॿाहिरि हली वियुसि, हुनखे चयुमि कनासरो को जनरल डायरेक्टर हो, मूं चयो साईं उहो सुञाणे ई नथो, तव्हां मूंखे मोकिलियो आहे त कमु कंदो। इन खां मां बाबा मूंखे ॿुधण वारा काफ़ी आहिनि, मूंखे पंहिंजो मां महफ़िलियूं करे रोज़गार करे मां कमु करे वेंदुसि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। पोइ दिलि बर्दाश्त थी वेही रहियुसि, माना न कयूं कमु। पोइ पंहिंजो मुंहिंजो हाणे त प्यारो दोस्त आहे साईं मोहम्मद रफ़ीक डीपलाई साहिबु, नेब डायरेक्टर आहे, सखर में आया, उन्हनि मूंखे घुरायो, हक़ीक़त कई मान सॼी, हुन महिल फ़ोन कयो उन्हनि खे, भाई हेतिरो सिंध जो पुराणो फ़नकार, वॾो फ़नकार, तव्हां बीमार पियो आहे त तव्हांखे परवाही कान्हे का। पोइ कुझु हुनजे चवण ते मूंखे हुननि लिफ्ट कोन कराई या ख़्यालु न रखियो, हुनजे चवण ते उहो कयूं पंहिंजो कुझु पैसड़ा ॾेई करे, कुझु मां पंहिंजा करे उहो कमु थी वियो। बाद में वरी हाणे मेलो थो थिए, भिटाई त कोन घुरायो अथऊं, ॿिया सभु फ़नकार मूंखे न घुरायूं। या जॾहिं वेंदासीं न त सुठनि फ़नकारनि खे, ख़ासि करे असांजे सिंध जेके कल्चर डिपार्टमेंट वारा आहिनि, सिहत खातो जेको सकावत खातो, इहे नज़र अंदाज़ था ॼाणी वाणी था कनि। इन्हनि खे बेसरो हुजे ऐं बसि इहे बाएताल हुजनि, उन्हनि सां ख़ुशि आहिनि। बाक़ी सुठो फ़नकार उन्हनि खे या त वणे नथो, बेसुरनि जी क़दुरु इन करे था कयूं, आहिनि बि बेसुरा। उन्हनि वटि ऑफिसर को सुरीलो हुजे, उस्ताद सलामत अली ख़ान हिकिड़े इंटरव्यू में चयो आहे त बेटे हीअ जेको असांजा इदारा आहिनि, इन में फ़नकार को डायरेक्टर रखंदव या जेकी ॼाण हूंदी म्यूज़िक जी, त उहो उनजो ख़्यालु रखंदो त हीअ कहिड़े क़िस्म जो फ़नकार आहे, कहिड़ी को, पर हुते वेठा ई जाहिल आहिनि, त उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मां केरु आहियां। वटि पाकिस्तान जे अंदरि इहो वाक़ई अलमियो आहे, अॼुकल्ह ॾिठो वञे थो त जंहिं मतिलबु टैलेंटेड जेको बि आहे या जंहिंजी आवाज़ सुठी आहे, उनखे डिग्रेड कयो थो वञे, उनखे नज़रअंदाज़ कयो। ईअं ई आहे बिल्कुलु। वरी ॿी ॾुखी ॻाल्हि ॿुधायांव, तमामु वॾी ॾुखी, जेका मां अॼु अव्हां जे अॻियां थो ॻाल्हि कयां, न त किथे कई बि कोन्हे। असांजो सखर जो ख़ुर्शीद अहमद शाह,
सखर जो MNA आहे, माना पुराणो वाक़ुफ़ु सुञाणे फ़नकार। हाणे मुंहिंजी वालदा जी मां तॾहिं ते वेठो आहियां, मूंखे हिकिड़ो पहिरें ॾींहुं ॿिए ॾींहं ते वेठो आहियां, उहो हिकिड़ो वाणियो आयो दीवान, हुन चयो यार इंटर पार्कर में साईं ईंदो, इहा 2011 जी ॻाल्हि अथव। मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे जेको MNA MPN खे इलाज करे करे बीठो आहे, हाज़ुर हाज़ुर कनि था, पर उनखे वीचारे खे MA पढ़ियल आहे, नौकिरी न मिली, कमु चवनि था उन महिल थी वेंदो पर थिए कोन पियो। मां चयो वञा, तॾहिं ते वेठो आहियां, अमा बि ख़ुशि थींदी त वाह भाउ जे करे। हाणे हिन में तव्हां सम्झो था त माण्हू जेको तॾहिं ते अमा खे ॿियो ॾींहुं थियो आहे वेठो आहियां, पर हुन दीवान चयो मूंखे दादा शर्त इहो आहे त उते तव्हांखे ॻाइणो पवंदो, पोइ छो जो उते तव्हांखे आराम सां अंदरि मिलंदो बि ऐं तव्हांजो कमु बि थींदो, ऐं ईअं तव्हांखे रश में न मिले। मूं चयो यार मूंखे क़बूल आहे। अच्छा मां हली वियुसि साध खणी हुते, मां 2-3 कलाम अॻे ॻाया, मां साइड में वठी करे, मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, 2 भाइर आहियूं, ॿियो आहे बि कोन, हिनखे कंहिं किथे मिड़े अटकाए छॾियो, रोज़गार हुजे, ॿियो साउंड को आहे बि सिस्टम न, वैराइटी करे लिखी ॾिनऊं। बाबा 2-3 पंध कयमि, उन्हनि ॾे वियुमि, जिते मोकिलियऊं उन मूंखे छा चयो, यार तूं असांजो पुराणो वाक़ुफ़ु आहे, हरूभरू हिते तव्हांखे साईं शाह साहिबु मोकिलियो आहे, हिते का नौकिरी आहे ई कोन, अजायो तव्हां तकलीफ़ न कयो। चया सही न आहे, इहो रोलाइण क़दुरु न आहे, इहो छा था MNA नासिर शाह खे 100 दफ़ा चयो आहे, उहो रहमत खे तूं ॾिसे महफ़िल में चए थो बाबा तुंहिंजो मूं ॾे कर्ज़ु आहे, पर कर्ज़ु लहे नथो अञा ताईं, त इहो ॾुखु आहे मूंखे हिननि साहिबनि जो। MP MNA इहे असांजे कंहिं कम जा न आहिनि, न वरी क़दुरु या ख़्यालु नथा रखनि पिया। सही, इहा सची ॻाल्हि आहे, जीअं अवां सां दिलि जी ॻाल्हि। न न तव्हां बिल्कुलु करे था सघो असां सां ॻाल्हियूं, बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे, तव्हां सरमायो आहियो असांजे सिंध जा। ऐं बिल्कुलु मां जेको बि सिहत खातो आहे, सकाफ़त खातो जेको बि आहे, उन्हनि खे मां इहो ई चवणु चाहींदसि, पहिरें त अल्लाह न करे कंहिंखे तव्हांजी ज़रूरत पए। अल्लाह साईं पंहिंजे ख़ज़ाने मां हर इंसान खे एतिरो ॾिए जो तव्हांजे साम्हूं कोई हथ न फैलाए, मां इहो ई चवंदसि। पर जेकॾहिं कोई परेशान आहे, कंहिंजी का मजबूरी आहे, त ख़ुदा जे वास्ते अल्लाह जो नालो खणी करे उनजी मदद त कयो। ऐं तव्हां छो कोन था हिननि फ़नकारनि जी जेको आहे क़दुरु कयो, हीअ असांजो सरमायो आहिनि, इन्हनि जे नालनि ते ई तव्हांखे फंड्स मिलनि था। त बराए महिरबानी तव्हां थोरो पंहिंजो ज़हन खोलियो, पंहिंजूं अखियूं खोलियो ऐं हिननि जी क़दुरु कयो। नवनि आर्टिस्टनि जे चकरनि में तव्हां पुराणनि खे न विसारियो, बराए महिरबानी। अञा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे जी जी अदा प्लीज़, तव्हां सभु ॻाल्हियूं कयो, हिते मां वेठी आहियां तव्हांखे ॿुधण लाइ। न बिल्कुलु बिल्कुलु। मुमताज़ असांजो मोहतरम मुमताज़ लाशारी मुंहिंजो प्यारो दोस्त बि आहे, ऐं बा इज़त बा ज़ौक़ माण्हू आहे, प्यारो माण्हू आहे। उहो ख़ैरपुर में काइम अली शाह घुरायो महफ़िल में, साईं ॾिसंदा हूंदा कि दोस्त त उन्हनि खे सम्झी विया हूंदा, त उते जो महफ़िल में जो वेठो ख़ैरपुर में सभु वेठा आहिनि माण्हू, त हुनखे पर्ची लिखी मोकिलियो, शाम जो ई पर ॿुधाए असांखे, कलाम मुंहिंजो ॻायल आहे मशहूरु आहे, त हू पर्ची खणी, हाणे काइम अली शाह साहिबु हुन महिल वज़ीर आला हो, वेठो हो महफ़िल में, त हाणे इहो ॾिसो हुनखे शाबस आहे, त हुनजे साम्हूं हुनखे चयो अथई साईं मूंखे ॾाढो अफ़सोसु थियो आहे त उनजी तव्हां कलाम जी फरमाइश कयो था, पर उनखां पुछो अथव बीमार पियो आहे हुते तव्हांजे वेझो आहे सखर ख़ैरपुर। हिकिड़ी ॻाल्हि आहे त भला को माण्हू वञी मोकिले पुछो था, ईअं बि न, पर साईं हुन जेको कलाम ॻायो आहे शाम जो, पर ओड़ो त मां न ॻाए सघंदुसि, सही जेको हो जंहिं ॻायो आहे जी उहो ई ॻाए सघे थो सुठो हिनखे, पर हुनखे इहा शाबस, उनखे शाबस जस हुजे त उनखे मुंहं ते चवणु हिन दौर में सच ॻाल्हाइणु सही ॻाल्हि आहे। तमामु हिकिड़ो कबीर जो बैत पढ़ंदा आहियूं, सच बोलूं तो जग रूठे, झूठ बोलूं तो रूठे राम, कबीर बेचारा जाए कहाँ, दोनों कठिन काम। सही ॻाल्हि आहे। सच ॻाल्हाइण वॾी दिलेरी ऐं अलाह वारो माण्हू सच ॻाल्हाईंदो आहे। तव्हां सच जो ई साथ ॾियो ऐं इंशाअल्लाह अलाह साईं बहितर ई कंदो इंशाअल्लाह। हींअर तव्हां असांखे हींअर मां जीअं नंढड़े कलाम ॿुधायो आहे, मूंखे सच चवंदा अलाए छा चवंदा हुआसीं, हाणे उहो त उनखे ख़बर हूंदी, पर वफ़ा जी बि हिन में ॻाल्हि हुई, वफ़ा न कंदो मां। बाक़ी हीअ असांजो निसार बज़मी शाइर हो वॾो तमामु मिर्ज़ापुर जो, उनजो हिकिड़ो गज़ल मुंहिंजो मशहूरु थियो, वफ़ा किथे न रही आहे, वफ़ा तलाश न कर, ख़ुदा जे वास्ते अहिड़ी ख़ता तलाश न कर। वाह वाह, पेश थो कयां। बिल्कुलु। दौर कहिड़ो त ॿियो अची आहे, रूह जीअण त ॿियो खजी आहे,
निंड्रनेणन मावेया निकरी दिल जी धरती धरतती आहे भरवसो छा कजे भला कहते भरवसो छा कजे भला कहते सिज माण्हुनि जो वियो नहीं आहे वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर खुदा जे वास्ते अहिड़ी खता तलाश न कर वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर पराए गम जी पराए गम जी हकीकत खे केर थो ॼाणे पराए गम जी हकीकत खे केर थो ॼाणे अॼोके दौर में दिल जी दवा तलाश न कर खुदा जे वास्ते अहिड़ी खता तलाश न कर वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर गुज़ार हेठ खां थी हेठ तूं ज़माने में गुज़ार हेठ खां थी हेठ तूं ज़माने में बुलंदियुनि ते वञी तूं खुदा तलाश न कर खुदा जे वास्ते अहिड़ी खता तलाश न कर वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर ज़मान ओ नया बज़मी ज़मानो कहीं जी सगम पगम रे रे बनी रे रे गम पगम रे रे बनी दा गम पगम बनी दा नी गम पगम रे रे बनी रे सा पानी रे सा पानी रे सा ज़मानो कहीं जी चंगाई में कौन आया बज़मी दगा जे दर ते बनी तू किरण साहिबा ही वडी नसीहत भरियो विसरो अथव ज़मानो कहीं जी चंगाई में कौन आया बज़मी दगा जे दर ते वञी तूं दुआ तलाश न कर
दगाज दर देवनी तू दुआ तलाश न कर वफा किथे न रही आ वफा तलाश न कर वफा तलाश न कर वफा तलाश न कर। माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस, ज़बरदस्त। वाकई वफ़ा किथे न रही आहे, वफ़ा तलाश न कर। वॾो पैगाम आहे, वॾो पैगाम आहे। इन में ॾिसो तव्हां दुनिया जे में रंग ॾिसो था हले थो पियो, त अव्हांखे उहो नसीबनि सां इतफ़ाक़ सां को सुठो इंसानु मिलंदो, मुलाक़ात थींदी, को भागनि वारो हुजे, दुआ थियल हुजे, न त कमु इहो ई आहे, वफ़ा किथे न रही आहे। सही ॻाल्हि आहे, वफ़ा तलाश न कर। बाक़ी अलाह हलाए थो रब साईं दुनिया, इंसान सुठा बि आहिनि, मोहबत भरिया बि, अहसास वारा बि। इहो मां मंज़रु ॾिठो मां बाबा, हिकिड़ो दफ़ो राति जो अचां पियो जेकमबाद खां 2:30 बजे, कोट सुल्तान क्रॉस कयुमि त ही लाइट ॿरी पई, गाॾी बीठी हुई। हाणे राति जो 4 पिया थियनि, 4 बजे जो टाइम। मूं चयो हिकु परेशानी में आहे, लाइट ॿरी ते बीठो आहे, मां बि वञी बीह रहियुमि। मां चयो बाबा ख़ैर त आहे? चई यार अॻियां को स्पीड में गाॾी वारो आयो आहे, वीचारी डोगी तां क्रॉस पई करे, हुनखे लताड़े वियो आहे। हाणे हुनजा जेके नंढड़ा बच्चा आहिनि उहे मथां हुनखे चिंबड़िया पिया आहिनि, राति जो टाइम। ॿियो बि गाॾी वारो ईंदो त इन्हनि खे बि लताड़े वेंदो। हाणे चवंदा हिनखे खणी असां पासे ते रखूं। हाणे इहो असां सोचूं पिया बीठा पाण में, त स्पीड में वरी 3 माण्हू अची असांजे पोयां बीठो वॾी गाॾीअ ते। बाबा छा थियो आहे, छा थियो? मां चयुमि साईं ॾिसो हीअ थियो आहे। कंहिंखां बि न पुछई, अलाए बि केरु हो, पाण हुनखे वठी करे साइड में वञी रखी करे वरी गाॾी ते चढ़ियो हलियो वियो। चई हा बाबा बचड़ा वीचारा मरी वेंदा रस्ते में, पासे ते वञी रखी आयो हुनखे। ॾिसो अलाह वारो हुयो न, बेशक हुनखे अहसासु हो। सो हीअ रब साईं जंहिंखे हिदायत ॾे, कलाम पाक में बि आहे त जंहिंखे मां चाहियां हिदायत ॾियां, न त इंसानु खसारे में आहे, सवाइ मोमिनीन जे जिन ईमान आंदो, ऐं जंहिंखे मां चाहियां हिदायत जो रस्तो ॾियां। सो अलाह साईं हिदायत जो रस्तो अता करे। आमीन आमीन, सभिनी खे परवरदिगार हिदायत दे। बिल्कुल। ते शाह साहब आहिनि, असां सां कॉल आयो उन्हनि जी, परवेज़ शाह साहब। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो परवेज़ भाउ, हेलो। शायद कॉल ड्रॉप थी वई आहे तव्हांजी, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था भाउ। अच्छा, तव्हां पाणी पी वठो, पाणी पी वठो, कोई मसलो कोन्हे। लाइव अव्हांखे राग भी ॿुधायां। जी जी जी, ब्रेक वेक ना है, न कोई मसला नहीं। शो भाई एंजॉय कर रहे हैं आप? बिल्कुल, क्यों नहीं। कैसा लग रहा है? मेरे लिए तो मतलब सरप्राइज है ना, बड़ी मेहरबानी। हमने बड़ी स्क्रीन पे हमेशा देखा है और जाहिर है बिस्मिल्लाह माशाल्लाह। ही जेको साथ हूंदो आहे न बाबा, जी जी जी, ही साथ जेको आहे उहो जेतिरो सुहिणो हूंदो ओतिरो संवारींदो आहे हुन गज़ल खे, कलाम खे, पंहिंजो रचाव पैदा कंदो आहे। ऐं जे साथ सुहिणो न हूंदो आहे, दोस्त बि 2 सुठा पाण में गॾु न हूंदा त उन्हनि में सुठो रिज़ल्ट कोन मिलंदो आहे। सही ॻाल्हि आहे। परवेज़ भाजी वरी सां कॉल मिली वई आहे, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह भा, ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह साईं, जी जी बिस्मिल्लाह साईं। जी भा फरमाइश ॿुधायो। हेलो जी भा फरमाइश ॿुधायो। हाँ, इनमें जी मुझे हिकिड़ी पुरानी फरमाइश है कि कहे न कि ॿुधाइणी पवंदी। जी जी, महिरबानी करे ये जेतिरी तव्हां कयो। फरमाइश ॿुधायो भा। उतो रिंदो पियो जाम कलंदर, ये न तमाम मशहूर ऐं पुराणो कलाम आहे। बिल्कुल जरूर 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 भा, जरूर। बिल्कुल सही मां पेश तो कयो। हाज़िर हाज़िर, सही हाफ़िज़। इहो केतिरो पुराणो तव्हांजो सॉन्ग हूंदो? बाबा इहो असल में ॻायल त मैडम नूरजान साहिबा जो आहे। ठीकु आहे। पर इनखे फ़नकारनि सभिनी ॻायो आहे ख़ूबसूरत करे, पर जेतिरो ॾांव आहे सही उहो उन हिसाब सां ॻाईंदो। हाणे मां पंहिंजे रंग में अव्हांखे पेश कंदुसि, बाक़ी ॿिया आर्टिस्ट बि ॻाईंदा आहिनि हिनखे। मूं बि काफ़ी हीअ अक़ीदतनि ॻाईंदा आहियूं। मौला जो कलाम बि, मौला अली सरकार जो कलाम, लाल साईं जो कलाम, इहो असां रूहानी तौर ते ॻाईंदा आहियूं अक़ीदतनि। ठीकु आहे। अच्छा, मूंखे हिकिड़ी मां तव्हांखां इहो सवाल करणु चाहींदसि, छो त माशाल्लाह तव्हां सीनियर आहियो ऐं तव्हांजो एक्सपीरियंस तमामु घणो आहे, चाहे उहो म्यूज़िक जे हिसाब सां हुजे, चाहे उहो सिंगिंग जे हिसाब सां हुजे, ऐं तव्हां माशाल्लाह एॾी वॾी हस्ती जा तव्हां स्टूडेंट बि रहिया आहियो। त मूंखे इहो ॿुधायो, अॼुकल्ह जेके सिंगर्स अचनि था उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव, या उन्हनि खे कहिड़ो तव्हां मैसेज ॾियणु चाहींदव?
बाबा मैसेज त हमेशह बि ॾींदा बि आहियूं, ही प्यारा मां वेठा आहिनि सभु मैसेज ॾींदा आहिनि सभु दोस्त। त राग सिखण सां ईंदो आहे, इल्मु बि सिखण सां ईंदो आहे, अदब बि सिखण सां ईंदो आहे। वॾनि सां वेंदव अदब सिखंदव। ऐं जे ईअं तव्हां उहो पैसा ॾेई करे रिकॉर्डिंग करायो था, उहो हुन में ट्यूनर रुपया आहे, बेसुरो बि सुरीलो थींदो वञे, माना मशीन ते आपको ज़्यादा पता आहे। पोइ उनखे आर्टिस्ट न चइजे। मूंखे हिकिड़ी माईअ चयो अची आवाज़ ईअं तव्हांजी ॻाल्हि विच में ॿुधायां थो। हिकिड़ी मुंहिंजी माई आई, नालो बि नथो ॿुधायां, उहा ड्रामनि में बि ईंदी आहे पर मशहूरु आहे, नालो नथो ॿुधायां। चईं अदा मुंहिंजो थोरो आवाज़ु ॿुधो कीअं आहे। मूं चयो अथई ॿाहूं ॿधियोमांसि। बाबा मुंहिंजी का लालच कोन्हे, पर इहो कमु न कजांइ, जो आवाज़ु इहो ॾाढो बेसुरो आहे, न ॻाइजांइ बाबा। अच्छा ठीकु आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे पंहिंजो गानो ॿुधायईं। मूं चयो बाबा हीअ, चई अदा मां थी ॻायां। मूं चयो बाबा कीअं थी ॻाए? चई मशीन जो कमाल आहे, मशीन में ठाहे ॾिनो अथऊं, मूंखां पैसा वरिता अथऊं। पोइ इहो मशीन वारो कमु ॾुखियो आहे, इहो न कजो। छो जो असांजी सिंधी मौसीक़ी तमामु ख़ूबसूरत आहे, सिंधी शाइरी तमामु प्यारी आहे, ऐं इन जे असांजी घणो नुक़सानु पहुचायो आहे असांजे नवनि फ़नकारनि। फ़नकार त मां हिनखे नथो चवां, इहे मौक़ा परस्त आहिनि। छो जो फ़नकार त फ़नकार हूंदो आहे न, उहो सुठो हूंदो आहे, नफ़ीस इंसानु हूंदो आहे। सो सिंधी ॿोली असांजी ख़ूबसूरत आहे, सिंधी शाइरी तमामु प्यारी आहे, सिंधी मौसीक़ी तमामु रिच आहे, असांजी बहितरीनु आहे। उनखे छॾे करे अलाए छा था पिया कनि। सो थोरो ख़्यालु रखनि, पंहिंजे कंहिं उस्ताद खां सिखनि, कंहिंखां पुछी करे अचनि। पैसा वठी करे जेको कमु थी रहियो आहे न, इहो ग़लति आहे, इहो ग़लति आहे। बाबा खां पुछो PTV ते पंहिंजे कंपेयरिंग करण वारी, साईं अॼुकल्ह मौसीक़ी कीअं था सम्झो? त बाबा सवलो जवाबु ॾिनो, सादड़ो, हुनखे सादड़ो माण्हू। जी बाबा जहिड़ा ॿुधण वारा तहिड़ा ॻाइण वारा, जहिड़ो ज़हन जहिड़ो हूंदो ओड़ो ॿुधंदा बाबा। सुठा हूंदा सुठो फ़नकार घुराईंदा, जो हूंदा पंहिंजे ख़्याल वारा, त उन्हनि खे चङो न वणंदो। हिते कॉल वठंदासीं, असां सां कॉल बि आहे। पिनियल भुट्टो भाउ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? हा, अल्लाह जा लख एहसान आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? जी बिल्कुलु ठीकु ठाक। भाउ थोरो तेज़ ॻाल्हाईंदव? हा, अॼु साईं अदो बरकत अली तव्हां वटि मौजूदु आहे। जी जी। तमामु बहितरीन लाजवाब सिंध जो फ़नकार। जी। अदो सिंधी गज़ल ऐं गीत जो शहनशाह। जी। अॼु आऊं चाहियां थो त लतीफ़ जी काफ़ी मल्हार मझां मौसम लॻी पई आहे, लतीफ़ जे ॾोहिड़नि सां काफ़ी ॿुधाए। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी अदा। पहिरियां ही साईं जेको मुंहिंजो शाह साहिबु हुनजी फरमाइश हुई। जी जी। ऐं लाल साईं जेका बाद में पोइ फुकरा जी। ठीक है, ठीक है, बिल्कुल। इन खां पहिरियां तमामु असांजो उनजो तख़ल्लुस हो ग़ालिब सिंध जनाब फैज़ बख्शापुरी, उनजो हिकिड़ो मनक़ब आहे इन शान में मौला इमाम हुसैन। नूरे नबी आई राय यज़दा हुसैन है, नूरे नबी आई नाए यज़दा हुसैन है, कुरान है गवाह के कुरान हुसैन है। फौजे उदू को आब दिया तशना लब रहा लब रहा, फौजे उदू को आब दिया तशना लब रहा,
बाराने अब्रे रहमत रहमा हुसैन है। सर दे दिया यजीद को इस्लाम ले लिया, सर दे दिया यजीद को इस्लाम ले लिया। सौदागरी ये दीन पे नाज़ा हुसैन है। मैदान करबला में फरिश्तों ने ये कहा, सजदा किया था जिसको वो इंसान हुसैन है। उठो रिंदो उठो रिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। उठो रिंदो पियो जामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। पियो मैं और झूमो सारे आए हैं पाक दुआरे। पियो मैं और झूमो सारे आए हैं पाक दुआरे। इस दर पे झूमे नाचे हर रात को चांद और तारे। सितारों का सितारों का सितारों का घर है शाम, तुलुए सहर है शाम कलंदर, तुलुए सहर है शाम कलंदर। में नई मिसरा पेश तो किया रिकॉर्डिंग में ना है अमज लाया खास आईने में दुआ है सबने जलाया। तू है लाल हुसैन हसन का, तू है लाल हुसैन हसन का, सुख चैन है मेरे मन का। तू है लाल हुसैन हसन का, तू है लाल हुसैन हसन का, सुख चैन है मेरे मन का। करो मेरी मुरादें पूरी, तुझे वास्ता है पंजतन का। करो मेरी मुरादें पूरी, तुझे वास्ता है पंजतन का। मुरादों का मुरादों का मुरादों का मुरादों का घर है शाम कलंदर, तुलुए सहर है शाम कलंदर।
खुदा का शुक्र के भाई शहीद मोहसिन नकवी बड़ो शायर। खुदा का शुक्र के मद्दा है बूतरा बहू में, हर एक सवाल का मुंह बोलता जवाब हूँ मैं। शाह शम्स ये फरमाए जो भी सहमन में आए, शाह शम्स ये फरमाए जो भी सहमन में आए। मशहद नजफ में घूमे और दिल की मुरादें पाए, मशहद नजफ में घूमे और दिल की मुरादें पाए। मुरादों का मुरादों का घर है शाम में कलंदर, तुलुए सहर है शाम में कलंदर, तुलुए सहर है शाम में कलंदर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इते ब्रेक था वठूं पोइ कंटिन्यू था कयूं ॻाल्हियुनि खे। जी व्यूअर्स, आई होप तव्हां एंजॉय कंदा हूंदा। वक़्तु हिकिड़े ब्रेक जो, काले न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बरकत भाउ सां गॾु हिते मौजूदु आहिनि। तमामु सुठा सुठा असांखे गाना ॿुधाए रहिया आहिनि। मां त इलाही इंजॉय करे रही आहियां। आई होप त तव्हां बि इंजॉय कंदा हूंदा। ऐं अॼु जी असांजी जेका हीअ महफ़िल आहे ऐं तव्हां 4 चंड हणी छॾिया आहिनि, ॾाढो सुठो थो लॻे पियो। अच्छा, तव्हांजो जेको गानो हुयो तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां, त इहो गानो जंहिं टाइम तव्हां ॻायो वरी हिन जी वीडियो ठही त तव्हांखे त अञा वधीक मोट मिली हूंदी। तमामु बेहदि ख़ूबसूरत मोट अञा ताईं मिले थी। अॼु बि ईअं ई था ॿुधनि जीअं उन टाइम ॿुधंदा हुया। जीअं KTN नओं स्टार्ट थियो जी जी, त पहिरियों इहो मुंहिंजो कलाम माण्हू ॿुधंदा हुया त तूं मुंहिंजो सनम आई, ऐं ॾाढो ख़ूबसूरत सादगीअ में रिकॉर्ड थियो। जी जी, ॾाढी प्यारी वीडियो, ॾाढी प्यारी वीडियो जंहिंमें असां असलम तुनियो ऐं रऊफ़ कंदर साहब इहे डायरेक्टर हुया जी, ऐं सजाद भाउ इन में, रेहाना तबस्सुम रेहाना मॉडलिंग कई। ॾाढो सुठो थियो। उनखे यादि खे ताज़ा था कयूं। मां चाहींदसि त बिल्कुलु तव्हां असांखे ॿुधायो। बिस्मिल्लाह। अधूरो अयाणो अगे ई हुयुसि मां, हो रहल होश मुंहिंजो उॾारे छॾियाई। अलाए त काॾे वयुसि पे बुखारी, अजायो निहारे बिहारे छॾियाई। तूं मुंहिंजो सनम आई मां तुंहिंजो सनम आहियां। प्यारा तू मुझो सनम आही मां तुझो सनम आया। तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया। तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया। एक वाट बिन्ही जिया एक राहे वफा आहे। तू मुझो कदम आही मां तुझो कदम आया। तू मुझो सनम आही
मां तुझो सनम आहियां, तूं मुंहिंजो जनम आहीं, मां तुझो जनम आहियां। के राज मोहब्बत जा दिलियुन में दफन आहिनि, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा प्यारा। ही कलाम मां साईं संत साधराम साईं जे नाम तो कया, रेड़की साहब वाला तमाम प्यार सां बोबल सां पेश कयो। के राज मोहब्बत जा है दिलियुन में दफन आहिनि, तू मुंहिंजो भरम आहीं, मां तुझो भरम आया। अच वाइदो करियूं कौसर भिट शाह जी नगरीअ में, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा प्यारा। अच वाइदो करियूं कौसर भिट शाह जी नगरीअ में, तू मुंहिंजो धर्म आहीं, मां तुंहिंजो धर्म आहियां। तू मुंहिंजो सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां। अचो हिकिड़ो भेरो असां सां ॻाल्हायो, अचो हिकिड़ो भेरो असां सां ॻाल्हायो। असां बि रुठल आहियूं, असां बि रुठल, असां बि रुठल आहियूं, असांखे मञायो। अचो हिकिड़ो भेरो असां सां ॻाल्हायो। सभई ॾोह साईं असां ॾे त नाहिनि, सभई ॾोह साईं असां ॾे त नाहिनि, सभई ॾोह साईं असां ॾे त नाहिनि। मां भी अखियुनि खे झलियो ऐं लिकायो, मां भी अखियुनि खे झलियो ऐं लिकायो। असां भी रुठल आहियूं, असां भी रुठल आहियूं, असां भी रुठल आहियूं, असांखे मञायो। रुगो आहे नफ़रत असांखे मिली छो, रुगो आहे नफ़रत असांखे मिली छो, रुगो आहे नफ़रत असांखे मिली छो। छा क़िस्मत अहिड़ी तव्हांई ॿुधायो, छा क़िस्मत अहिड़ी तव्हांई ॿुधायो। असां बि रुठल आहियूं, असां बि रुठल, असां बि रुठल आहियूं, असांखे मञायो। प्यारनि जे लाइ ख़ूबसूरत क़ौमी गीत नओं पेश थो कयां, जेको
मूंखे उम्मीद आहे तमामु पसंदि ईंदो ऐं अवां जी बि दिलि जी ॻाल्हि हूंदी। सैयद ऐं सिंध कंधु घुरनि था क़ौम खां, सैयद ऐं सिंध ओ कंधु घुरनि था क़ौम खां। आहे को अर्जुमंद जेको माउ ऐं मुर्शिद खे मञे, असां हिन सिंध जा वारिस, असां हिन सिंध जा वारिस विरासत कोन ॾींदासीं। असां हिन सिंध जा वारिस विरासत कोन ॾींदासीं। अमुन जे देस में करणी, अमुन जे देस में करणी बगावत कोन ॾींदासीं। असां हिन सिंध जा वारिस विरासत कोन ॾींदासीं। चयो मूंखे बुखारी आ सनाई आ भिटाई आ, चयो मूंखे बुखारी आ सनाई आ भिटाई आ। कराचीअ जी करण बेखे, कराचीअ जी करण बेखे क़यादत कोन ॾींदासीं। अमुन जे देस में करणी बगावत कोन ॾींदासीं। लखे तुरखान तातारी मुग़ल अरगून भी आया, लखे तुरखान तातारी मुग़ल अरगून भी आया। रहण धारे खे हित, रहण धारे खे हित जिंदा सलामत कोन ॾींदासीं। अमुन जे देस में करणी बगावत कोन ॾींदासीं। असां हिन सिंध जा वारिस, असां हिन सिंध जा वारिस विरासत कोन ॾींदासीं। असां मखदूम जा माण्हू सिपाहे सिंध सरगाणी, असां मखदूम जा माण्हू
सिपाहे सिंध सरगणी करुण आजिज़ अमानत में खयानत को न ॾींदासीं। ओ शाम जो ही पढ़ नाम साझे कयो, शाम जो ही पढ़ नाम साझे कयो, कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पढ़ नाम साझे कयो, शाम जो ही पढ़। जिंदगी रुन सजी मां उन्यायल पखी, जिंदगी रुन सजी मां उन्यायल पखी, जिंदगी रुन सजी मां उन्यायल पखी। डंड पाणी किथे काई छाम ॾिसियो, कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पढ़ नाम साझे कयो, शाम जो ही पढ़। मेहरबान तुझे अखड़न में छाहे लिकल, मेहरबान तुझे अखड़न में छाहे लिकल, मेहरबान तुझे अखड़न में छाहे लिकल। डंभ ॾींदा रहो कोई भी प्यारा लगो, कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पढ़ वाह वाह ज़बरदस्त। ऐं मां चाहियां पई त एंड में तव्हां इहो ज़रूरु ॿुधाइजो असांखे, पर तव्हां असांजी ख़्वाहिश पूरी करे छॾी। वॾी महिरबानी, ॾाढो सुठो लॻो तव्हां अॼु हिते आया आहियो ऐं एॾा सुठा सुठा कलाम असांखे ॿुधाया आहिनि तव्हां। मूंखे यकीन कयो त मूंखे वक़्त जी मूंखे पाण ख़बर न पई त कीअं गुज़री आहे। शोभी भाई के चवां पियो तो यार ऐसे तो नहीं होता है, लेकिन हो गया है भाई। न न वक्त है, हमारा भी दिल कर रहा था कि हम बहुत सुने। न न इंशाल्लाह अॼु वारी जेका कचेरी ऐं जेके गाना रहिया उहे इलाही लिमिटेड रहिया। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम जॾहिं बि तव्हांखे इनवाइट कंदासीं तव्हांखे अचणो आहे, इलाही गाना ॿुधंदासीं। जॾहिं हुकुम थींदो मां हाज़िर थींदुसि इंशाल्लाह। ऐं नवां नवां कलाम ऐं ग़ज़ल तव्हांखे पेश इंशाल्लाह दा इंशाल्लाह। मां चाहींदसि कोई मैसेज जेकॾहिं तव्हां ॾियो। मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त जेके अव्हांजे पाड़े में न्याणियूं सियाणियूं बेवाऊं मिसकीन ग़रीब रहनि था, जेके हुज़ूर शरण घुरी नथा सघनि, उन्हनि ते तव्हांजी नज़र, तव्हां पाण नज़र विझो ऐं उनजी हेल्प कयो। सही। छो जो रस्ते वेंदड़ो त तव्हांखो घुरे थो न, ऐं ॿियो कुतरो ॿिलड़ो इन जो बि ख़्यालु रखो। इन इहो बि तव्हां घुरंदो कोन। सही। जेको इन सां प्यारु कंदो आहे उनखे बीहंदा आहिनि, सो इन जो एतिराम कयो। अलाह साईं तव्हांजो भरम रखंदो ऐं तव्हांखे ख़ुशि रखंदो। थैंक यू अदा, थैंक यू शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा प्ले किया। इंशाल्लाह कल मुलाकात होगी। जी व्यूवर्स, आई होप त तव्हां इंजॉय कई हूंदी अॼु जी महफ़िल असांजी, अॼु जो शो तव्हां इंजॉय कयो हूंदो। इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।